शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद सकाफ़त जे रंगनि सां रंगिजी वई। यूनिवर्सिटी जे उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दियाणनि, इंतिज़ामी अमलदारनि ऐं अमले पारां सिंधी रिवायती लिबास ओढे अजरकूं, पटका ऐं टोपियूं पाए शानदार रैली कढी पंहिंजी धरती माउ सां वचन वरजायो। जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां पिणु रंगारंग कपिड़नि, टोपियुनि ऐं अजरकनि जो निमाउ कयो। इन मौक़े ते सकाफ़ती प्रोग्राम पिणु तरतीब ॾिनो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि पारां सिंध जे रिवायती रस्मुनि ते ख़ाका पेश कया विया, जंहिं पिंडाल में मौजूदु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में नओं जोश जाॻाए छॾियो। जॾहिं त सेंट्रल लाइब्रेरी खां रैली पिणु कढी वई, जेका यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी पंहिंजे पुॼाणीअ ते पहुती। इन मौक़े ते सिंधी अदबी शागिर्द सथ पारां किताबी मेले जो पिणु एहतमाम कयो वियो, जॾहिं त खाधे पीते जा पिणु स्टॉल लॻाया विया हुआ। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जो चवणु हो त असां पंहिंजी सकाफ़त जा हक़ीक़ी वारिस आहियूं। दुनिया जे नक्शे ते मौजूदु लॻभॻि हर मुल्क सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए थो ऐं मल्हाइण बि घुरिजे, छो जो सकाफ़त इंसान जी बका जो हिकु ताक़तवर हथियार हूंदो आहे, जेको इंसान जे वजूद जे ज़िंदा हुजण जी पक ॾियारे थो। असां सिंधी ख़ुशनसीब आहियूं जो असां हिकु ई वक़्तु सिंधी, बलोची, सराइकी, ब्राहवी सकाफ़त जा इतिहादी ऐं वारिस पिणु आहियूं। असांजूं ॿोलियूं ऐं सकाफ़तूं क़दीम ऐं तारीख़ी आहिनि, इन लाइ सघारी ऐं शानदार हैसियत में मौजूदु आहियूं ऐं संदुर मुस्तक़बिल पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि ऐं सकाफ़तुनि खां वधीक मज़बूत ऐं महफ़ूज़ आहे। प्रोग्राम जी पुॼाणी ते शागिर्दनि हथनि में हथु ॾेई इहो वचन वरजायो त सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप आहे। असां शागिर्दनि जो इहो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे ईंदड़ नसुल खे क़दीम सिंधी ॿोलीअ बाबति मुकमल ॼाण ॾेई खाइण वचन वठूं त तव्हां पंहिंजी मादिरी ॿोली ऐं सकाफ़त जा अमीन रहंदव। प्रोग्राम जी पुॼाणी सिंध जे मशहूरु रिवायती होजमालो ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां रक़्स करे कयो वियो।